बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां 6 अखर जा आवाज़ 6 अखर जी आवाज़नि मां ठहियल लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि मां ठाहींदासीं जुमला। पहिरीं तव्हांखे उहे 3 लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जंहिंजे शुरूआति में 6 जो आवाज़ अचे थो, जंहिंजे लफ़्ज़ जे विच में 6 जो आवाज़ अचे थो ऐं आख़िर में 6 जो आवाज़ अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि छटे, उछले, पुछ। इहो आहे 3 लफ़्ज़। हाणे तव्हांखे हिकु लफ़्ज़ उहो ॿुधाईंदासीं जंहिंजो कमेंट्स करे तव्हांखे माना ॿुधाइणी आहे, मतिलबु ॿुधाइणो आहे। उहो लफ़्ज़ आहे छामक। छामक। 6 अलफ़ छा, मीम ज़बर म, काफ़ ज़बर क। छामक। अचो त 6 अखर जा आवाज़ ऐं 6 अखरनि मां लफ़्ज़ ठाहियूं। 6 खे अधु गोल वांगुरु लिखिबो, 4 टुका विच ते ॾिबसि, मथां ज़बर आयसि त आवाज़ निकिरंदो 6। 6 खे अधु गोल वांगुरु लिखी ऐं 4 टुका ॾिबसि विच में ऐं हेठां लीक ॾिबसि सनी, उनखे चइबो आहे ज़ेर। आवाज़ निकिरंदो 6। 6 खे लिखी 4 टुका ॾेई मथां पेश ईंदुसि त थींदो 6। 6 खे अलफ़ ईंदो पोयां त आवाज़ निकिरंदो छा। 6 खे वाह ईंदो पोयां त आवाज़ निकिरंदो छो। 6 खे वाह ईंदो पोयां ऐं मथां ज़बर ईंदसि त आवाज़ निकिरंदो छो। 6 खे वाह ईंदो पोयां ऐं मथां पेश ईंदसि त आवाज़ निकिरंदो छू। 6 खे पोयां ये ईंदी त आवाज़ निकिरंदो 6। 6 खे पोयां ये ईंदी ऐं मथां ज़बर ईंदसि त आवाज़ निकिरंदो 6। 6 खे ये सां गॾु हेठां ज़ेर ईंदी त आवाज़ निकिरंदो 6। इहे हा आवाज़ 6, 6, छ, छा, छो, छो, छू, 6, 6, छी। इहे 10 आवाज़। हाणे ठाहींदासीं हिननि जा लफ़्ज़। पहिरीं आहे ज़बर जो लफ़्ज़। लिखूं था 6 ज़बर 6, ॿे ज़बर 2, रे दे रे रे। 6 ज़बर 6, ॿे ज़बर 2, रे दे रे रे, छबर। लफ़्ज़ ठहियो छबर। उन खां पोइ आहे 6 ज़ेर जो। 6 ज़ेरे 6, नूनीअ ज़ेरे नी, छिन्नी। 6 ज़ेरे 6, नूनीअ ज़ेरे नी, छिन्नी। उन खां पोइ आहे 6 पेश वारो। 6 पेशो छ, टे ज़बर ट, लाम पेशो ल, छुटल, छुटल। 6 अलफ़ छा, ट्रेवा ट्रो, छा ट्रो। छाट्रो खां पोइ आहे वाव वारो आवाज़। 6 वा छू, काफ़ ज़ेरे के, रे अलफ़ रा, छोकेरा। छोकरा खां पोइ आहे 6 वा छो, लाम अलफ़ ला, छोला। उन खां पोइ आहे 6 वा पेशा छू, टे ज़ेरे टे, छूटे। 6 वा पेशा छू, टे ज़ेरे टे, छूटे। हाणे आहिनि 3 आवाज़ ये वारा। 6 6, लाम अलफ़ ला, छेला। हाणे आहे 6 खे ये बि ऐं ज़बर बि। 6 ज़बर 6, काफ़ वा को, छेको। उन खां पोइ आहे ये सां गॾु ज़ेर वारो
छैये जेरे छी हे ज़बर है लाम पेशो ल छी हल इहे हुआ लफ़्ज़ जेके तव्हांखे अॼु ॿुधायासीं। पहिरीं ज़बर जो आवाज़ आहे उहो आवाज़ आहे छबरे छिनी ज़ेर वारो छिनी पेश वारो छुटल मंद वारो छाटरो अलफ़ ओ वारो छोकिरा ज़बर वारो छोला पेश वारो छूटे ये वारा छेला छी ज़ेर सां छीहल इहे हुआ लफ़्ज़। हाणे असां हिननि जा ठाहींदासीं जुमला। पहिरियों लफ़्ज़ आहे छबरे। असांजे पार्क में छबर बि आहे। वरी उन खां पोइ आहे छिनी। छिनी माना ट्रोड़े अदा तार छिनी ॾे। वरी उन खां पोइ आहे छुटल। हिन ॻाल्हि मां असांजो हथु छुटल आहे। वरी आहे छाटरो। छाटरो माना गाह गाह जो क़िस्म आहे। अदा ॿकिरियुनि लाइ छाटरो लुणी अच। वरी आहे छोकिरा। छोकिरा स्कूल वञ। छोला छोला वठी अच। छूट माना कंहिं सामान में ख़रीद वक़्तु कुझु रियायत करणु। अदा कुझु असांखे छूट ॾे। छेला अदा ॿकिरीअ ॿ छेला ॾिना आहिनि। छीहल छीहल माना सुहिणी औरत। हीअ अदड़ी छीहल आहे। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़ छे जे आवाज़नि मां ठहियल ऐं उन्हनि खे जुमलनि में कमु आंदासीं। वधीक वीडियो खे ॾिसण जे लाइ यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा फॉलो कंदा।